नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सांगड़ में ख़बर ॾींदा हलूं त सांगड़ वेझो 2 हादसनि में 5 ॼणा ज़िंदगीयूं विञाए वेठा आहिनि। 2 अलॻि-अलॻि रोड हादसनि में हिकु मुसाफिर कोच 2 मोटरसाइकिलनि ते चढ़ी वई है, जंहिं जे नतीजे में 4 ॼणा फ़ौत थी विया आहिनि, जॾहिं त हिकु डार्सन ऐं मोटरसाइकिल टक्कर जे नतीजे में 1 ॼणो फ़ौत थी वियो। फ़ौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल सांगड़ मुंतक़िल कयो पियो वञे। वाक़ियो सांगड़ वेझो घंडण जे मक़ाम ते पेश आयो है, जिते कराची वारी मुसाफिर कोच मोटरसाइकिल मथां चढ़ी वई है, जंहिं में झोल वासी रमज़ान शाह नवाज़ सज्जाद ऐं अयाज़ फ़ौत थी विया आहिनि, जॾहिं त ॿियो हादसो डार्सन ऐं मोटरसाइकिल टक्कर जे नतीजे में पेश आयो, जंहिं जे नतीजे में 2 ॼणा कुरकली वासी एजाज़ रिंद तॾे ते फ़ौत थी वियो आहे। फ़ौतियुनि जा लाश सिविल अस्पताल में पियल आहिनि, जेके ज़रूरी कार्रवाइनि बाद वारसनि हवाले कया वेंदा। फ़ौती वारिस इतला ते सिविल अस्पताल पहुची विया आहिनि। हिक ई शहर जा 5 ॼणनि जो फ़ौत थियण झोल जे इलाइक़े में सोग वारी सूरतहाल ऐं फ़ौतियुनि जे वारसनि खे घरनि में कोहराम मतल है। पुलिस मुसाफिर कोच खे तहवील में वती है। कोच ड्राइवर हादसे वटां फरार थियण में कामयाब थी वियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।